TLP जे धरणे खे रोकण में नाकामीअ ते वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद खे वज़ारत तां हटाइण जो फ़ैसिलो। घरू वज़ारत जो कलमदान फवाद चौधरीअ खे मिलण जो इम्कान। सुद समा वारी वज़ारत लाइ फारूक हबीब ऐं शेख रशीद जे नालनि ते गौर। गवादर में केतिरनि ई ॾींहंनि खां वेठल गवादर को हक़ दो तहरीक वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत सां ॻाल्हियुनि में कामयाबु। धरणो ख़तमु करण जो ऐलान। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त गवादर जे मसइलनि जो तफ़सीली जाइज़ो वठी बलोचिस्तान हुकूमत सां गॾिजी हल करण लाइ हिकमत अमली जोड़ी आहे। रिटायर्ड जस्टिस वजीउद्दीन अहमद वज़ीर अज़म जो घर जहांगीर तरीन पारां हलाइण वारे बयान ते क़ाइमु। वजीउद्दीन अहमद चयो आहे त जंहिंखे केस दाख़िल करणो आहे या नोटिस मोकिलणो आहे शौक़ु पूरो करे वठे। जहांगीर तरीन बाबति जेको चयो सभु सच आहे। वफ़ाक़ी सरकार जस्टिस रिटायर्ड वजीउद्दीन ख़िलाफ़ क्रिमिनल केस दाख़िल करण ऐं खेसि हर्जाणे जो नोटिस मोकिलण जो ऐलान करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर फवाद चौधरी जस्टिस रिटायर्ड वजीउद्दीन खे मश्किरो करार ॾींदे चयो आहे त वज़ीर अज़म जे ज़ातियात बाबति ॻाल्हायो वियो। इल्ज़ामनि जी जहांगीर तरीन बि तरदीद कई आहे। 60 मेल में जर्नलिस्ट राइट्स फॉर ट्रुथ एंड जस्टिस तंज़ीम जे सदर ज़ुल्फ़कार अली ख़ासकैलीअ जे मान में मेहरान प्रेस क्लब 60 मेल जे तरफ़ां औजियाणी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें तालके दौड़ जे मुख़्तलिफ़ प्रेस क्लबुनि जे सहाफ़ियुनि सां गॾु 60 मेल जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि शिरकत कई। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त हिन ऑर्गेनाइज़ेशन तंज़ीम जॾहिं ठही कीअं ठही, जॾहिं सिंध में ज़ुल्म ऐं बरबियत मज़लूम सां ज़ुल्म जी दास्तान आहे, पर जॾहिं मलीर जे ॻोठ में हिकु बोतार, हिकु सरदार, हिकु सहाफ़ी उन बोतार खे ललकारियो, पंहिंजे डंगनि ऐं दंग जी इज़त ख़ातिर हिकु सिटिंग MPA खे ललकारियो, उन नाज़िम जोखियो खे बेदर्दीअ सां क़तल कयो वियो, त सॼे सिंध सिस्किन में अची वई। हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ केरु उथारींदो त सॼी सिंध जे सहाफ़ियुनि गॾिजी हीअ तंज़ीम ठाही। हिन तंज़ीम में सहाफ़ियुनि खां हटी करे हर मज़लूम लाइ आवाज़ बुलंद कयो वेंदो ऐं हर प्रेस क्लबनि खां हर हिकु मेंबर खणंदासीं ऐं मेहरान प्रेस क्लब जे सभिनी साथियुनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां हिकु बहितरीन प्रोग्राम करण ते। उन मौक़े ते गवर्नमेंट डिग्री कॉलेज 60 मेल जे प्रिंसिपल एहसान अली रिंद, शहरी इत्तेहाद 60 मेल जे सदर अली गुल रिंद, एडवोकेट इसरार हुसैन मरी, नवाब शाह प्रेस क्लब खां हाजी अख्तर हुसैन रिंद, अकरम शहजाद अमजद आरई, कबीर एवान सदर प्रेस क्लब दौड़, गुलाम मोहम्मद सियाल सदर प्रेस क्लब 68 मोरी, कादिर बख्श बिरोई, गुलाम मुस्तफ़ा बिरोई, मोहम्मद रमज़ान वासवान, मंजूर बिरोई, मोहम्मद सलीम आरई, ॼाम साहब प्रेस क्लब सदर सैयद शाह मोहम्मद शाह, लाला बशीर शहर सदर प्रेस क्लब बुछेरी, मोहम्मद वारिस सैतो अल्लाह वधायो अबड़ो, नासिर खानज़ादा मीर, गुलाम सरवर मीर 60 मेल, मोहम्मद इकबाल जलबाणी, रईस इकबाल हुसैन मरी, रईस मिसरी खान मरी, मीर गुलाम मुस्तफ़ा रिंद, गवर्नमेंट हाई स्कूल 60 मेल जे हेड मास्टर मोहम्मद अयाज़ डायराज, जुम्मन मलक, जमियत उलमा इस्लाम अगवान अब्दुल हई, गुलाम सरवर ऐं ॿियनि शिरकत कई। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर ऑफिस शहीद बेनज़ीराबाद पारां वोटरनि जी अहमियत ऐं जारी वोटर लिस्टुनि जी तस्दीक वारे अमल बाबति नौजवाननि खे आगाही फराहम करण लाइ हिकु सेमिनार गवर्नमेंट HM ख्वाजा हाई स्कूल नवाबशाह में मुनक़िद कयो वियो। सेमिनार खे ख़िताब कंदे रीजनल इलेक्शन कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद परवेज़ अहमद कलवड़, असिस्टेंट डायरेक्टर HM ख्वाजा लाइब्रेरी मैन खान ज़रदारी, डिप्टी डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर ख़ालिद उमर आरई, एडमिनिस्ट्रेटर गवर्नमेंट गर्ल्स फातिमा जना हाई स्कूल हुमेरा मीर ऐं समाजी कारकुननि रहमतुल्लाह चयो त हर फ़र्द जे वोट जी अहमियत आहे। उन करे पंहिंजे इलाइक़े ऐं अवाम जे बहितर मुस्तक़बिल लाइ 18 साल या उन खां वधीक उमिरि जे हर फ़र्द खे पंहिंजो शनाख़ती कार्ड ठाराए वोट दाख़िल कराइणु घुरिजे, त जीअं बल्दिया ऐं आम चूंडुनि में पंहिंजे वोट जो क़ौमी ऐं जमहूरी हक़ इस्तेमालु करे सघो। तालके दौड़ जे देह अकरूटे जे ॻोठ मुबारक अबो पोटो जे सवेरे वासिन रब रखियो। अबो पोटो सूमर ऐं मोहम्मद रमज़ान ख़ैर मोहम्मद गुलाम हुसैन जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां इलाइक़े जे वसाण बिरादरीअ जे बासर वली मोहम्मद मदद रजब हमीद वसाण ऐं ॿियनि जे ज़ुल्मनि ज़्यादतनि ऐं कब्ज़ागिरी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो। बाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मज़कूर अॻुवाणनि चयो त वली मोहम्मद वसाण वारनि
10 खां 12 साल अॻु असांजे 77 एकड़ ज़मीन ते गैरकानूनी ज़बरदस्ती कब्ज़ो कयो, जंहिं ख़िलाफ़ अदालत केस हलंदड़ आहे। हाणे केस तां हथ खणण लाइ बासर असांजी ज़िंदगीअ जा गस ऐं रस्ता बंदि करे छॾिया आहिनि। वारियासी इलाइक़े में रहंदे असांजा मिटी पाणीअ जा कई नलका पटे उछलाए छॾिया आहिनि ऐं असांजे 70 घरनि खे ख़ाली करण लाइ असांखे पीरसन सूमर आबोपोट्रो खे कुझु ॾींहं अॻु पुलिस हथां खंभियो वियो। हुन चयो त असांजी ज़मीन ते बि कब्ज़ो कयो वियो। हाणे वारियासी पट जी 5000 सरकारी एराज़ी बि असां लाइ नोगो एरिया बणाई वई आहे। असां ते पंहिंजो माल बि चारे नथा सघूं। असांजा छपर ट्रैक्टर ऐं ड्राए पट कया विया आहिनि। हुननि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस वज़ीर आला सिंध ऐं वसवारनि खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। नवाबशाह जे इलाइक़े मोहम्मदी टाउन में बासर यूसुफ भट्टी पुलिस के साण करे घर ते काह करे बेवा औरत जमीला भट्टीअ खे भाउ असलम भट्टी समेत मारकुट करे पुलिस मोबाइलनि में विझी गुम करे छॾियो आहे। हुन सिलसिले में शरीफ़ा भट्टी पंहिंजे ॿारनि सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब पहुची दायो त इलाइक़े जो बासर यूसुफ भट्टी पुलिस सां गॾिजी घर ते हला करे मासूम ॿारनि ते मारकुट करे जमीला ऐं संदसि भाउ असलम खे पुलिस मोबाइल में विझी फरार थी विया, जॾहिं त घर ते कब्ज़ो करे हथियार बंदि विहारे छॾिया आहिनि। हुन चयो त असां ग़रीब मिसकिन आहियूं, असांजी केर बि ॿुधण लाइ तयारु न आहे। बेवा औरत जे घर ते कब्ज़ो ख़तमु कराए घर ते कब्ज़ो कंदड़ बासर ऐं संदसि मददगार बणियल तालिक नवाबशाह जी पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नवाबशाह जे इलाइक़े जुनैद कॉलोनीअ जा रहवासी बागड़ी बिरादरीअ जे मर्दनि ऐं औरतुनि मज़ावर बागड़ी, कृष्ण बागड़ी, हज़ारी, मीरा, कबीर बागड़ी ऐं ॿियनि बासर बिल्डर माफ़िया पारां नौजवान खे मुबैन अगवा करण ख़िलाफ़ नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करण बैदि धरणो हणी छॾियो। उन मौक़े ते हुननि चयो त प्लाट जे मसइले तां जतरू बागड़ी, खेमो बागड़ी, बगू बागड़ी, बिल्डर आसिफ वाराई ऐं ॿियनि 20 ॾींहं अॻु केस तां हथ खणण लाइ मज़कूरा जवाबदार पुलिस सां गॾु असांजे घरनि में घिरी असांजे नौजवान कबीर बागड़ीअ खे हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती अगवा करे गुम करे छॾियो आहे। जॾहिं त मज़कूरा बासर असांखे धमकियूं ॾियनि था त केस तां हथ खणो, ॿी सूरत में तव्हांजे नौजवान खे मारे छॾींदासीं। हुननि मुतालबो कयो त असांजे नौजवान खे बाज़ियाब कराए असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं मज़कूरा बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। काज़ी अहमद जे यूसी बहावल शाह जे ॻोठ छतन शाह जे नेक मर्द सैयद गौस मोहम्मद शाह लकियारी नवाबशाह प्रेस क्लब पहुची मीडिया ॾोधाईंदे चयो आहे त तालिके काज़ी अहमद जे भाण जे डीलरनि ऐं वापारियुनि यूरिया भाण जी हथरादू अघ में मुक़ररु करे नंढनि ऐं ग़रीब आबादगारनि लाइ वेल करे छॾियो आहे। हुन वधीक चयो त हिन वक़्तु जॾहिं कणिक जो फ़सुलु आख़िरी मरहलनि में आहे ऐं यूरिया भाण ॾियणु अणल बि आहे त वापारियुनि ऐं सेठ यूरिया भाण जी ज़ख़ीरामदोज़ी करे सरकारी अघु फ़ी बोरी 1768 रुपया ते ॾियण बदिरां ब्लैक ते फ़ी बोरी 2700 में विकिरो करे रहिया आहिनि। हुन चयो त असां ग़रीब आबादगारनि काज़ी अहमद जे SDM खे शिकायत कई, जंहिं कुझु भाण जे वापारनि ऐं डीलरनि खे दुकाननि ते छापा हयां, जॾहिं त बाद में वापारी यूरिया भाण पंहिंजे स्टोरनि ऐं दुकाननि ते रखण बदिरां ख़ानगी भांडे में रखे ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त यूरिया भाण ब्लैक ते विकिरो कंदड़नि वापारियुनि ऐं डीलरनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणी ग़रीब आबादगारनि खे रिलीफ ॾिनो वञे।